मटियारी तालके में एडमिनिस्ट्रेटर ऐं सेक्रेटरी निज़ाम नाकाम थी वियो। तालके जे हर यूनियन काउंसिल के तरक्याती कमनि लाइ 5 लाख जी बजट मिलण खां पोइ बि यूनियन काउंसिलूं मुकमल तबाह थी वयूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़हीर सोहो मूजिबि मटियारी में यूनियन काउंसिलनि जे चेयरमैननि वारो निज़ाम 2018 में ख़त्म थियण खां पोइ एडमिनिस्ट्रेटर निज़ाम मुकमल तबाही जो शिकार थी वियो। मटियारी तालके में टोटल 15 यूनियन काउंसिलूं आहिनि, जिन ते 10 यूनियन सेक्रेटरी मुक़रर आहिनि, जेका पिणु सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी भञकड़ी आहे। हर यूनियन काउंसिल जे सेक्रेटरी खे सफ़ाई सुथराई ऐं तरक्याती कम कराइण लाइ 5 लाख रुपया बजट मिले पई, पर को बि तरक्याती कम न पियो थिए। यूनियन काउंसिल बाउखान पठान, यूनियन काउंसिल पलीजाणी ऐं यूनियन काउंसिल शाहपुर एट आरिफ खटियाण जे मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त संदनि यूनियन काउंसिलनि में को तरक्याती कम न थियो आहे, न ई सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर आहे।